जय हो मुर्शिद पीर पितौरे साहिब की। प्रिय सजनों नमस्ते। असां मुर्शिद साईं जे द्वार ते हाज़िर आहियूं। दरबार साहिब जी हलदड़ कम बाबति तव्हां प्रेमियुनि खे आगाह कंदा रहंदासीं त मुर्शिद साईं जे हींअर द्वार ते जेके पत्थर आहे ही संगमरमर जो पत्थर जेको साईं जी सीढ़ी जे दीवार ते लॻियल आहे। बाक़ी सीढ़ी जो जेको मार्बल आहे उहो बि आयल आहे ऐं उन खे बि ईंदड़ हफ़्ते ताईं लॻायो वेंदो। ठाहिल जो कमु मुकमल थियल आहे। साईं जे ताज जो, साईं जे मथे गुंबज़ जो, साईं जे माता पिता जी समाधि जंहिंजो बि कमु तकरीमल पाए तकमील आहे, मुकमल आहे। तमामु मुर्शिद जे मुरीदनि सेवक सेवादारनि खे वेनिती कंदासीं त द्वार जे जेको हलदड़ कमु आहे उन में असांखे पंहिंजे वसार जेको बि दान ॾेई सघनि था। हर चंड राति दरबार पीर पितौर सेवा मंडी जी ऑफिस में पंहिंजे हथनि सां दान ॾेई पकी रसीद वठी रजिस्टर में एंट्री कराए ऐं पहिरां ई मुर्शिद साईं जे ताज जो हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो जेको कमु कंप्लीट थियल आहे उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ टाइल जेका पत्थर संगमरमर जो मुकमल दीवारनि ते हीअ बि कमु साइडनि जो बि कमु कंप्लीट थियल आहे। सिर्फ़ु सीढ़ी जो कमु रहियल आहे। उहो ईंदड़ हफ़्ते दरबार पीर पितौर सेवा मंडली तरक़ियाती कमेटी जा मेंबर सेठ नारायण दास मिठी वासी, मुखी खटौमल मुखी वासी, मामा रामचंद टंडो जाम, जवाहरलाल शहदादपुर, गंगाराम हैदराबाद, लूणमल राठी पीर पिथौरो साहिब असांजी कमेटी सभु मेंबर आहिनि। ईंदड़ जेका हफ़्ते या चंड राति वेही करे इन कम बाबति कुझु शयूं रहियल जेके आहिनि उन्हनि खे बि असांजो उस्ताद ज्ञान जेको दरबार साहिब में ज्ञान जा तमामु हिकिड़ा सुठा गुण रहिया आहिनि जेके ॻाइण जहिड़ा आहिनि। ऐं सदाईं जेका महिनत लगन कोशिशि कावश सां पंहिंजे सां सचाई नेकनियत ख़लूसियत सां पंहिंजो कम खे सर अंजाम ॾेई रहंदा आहे। मुर्शिद साईं जे सिंगार में तमामु घणे में घणो अहम किरदारु असांजे उस्ताद ज्ञान जो आहे जेको तमामु हिकिड़ो महान उस्ताद मुर्शिद साईं जी माड़ी खे घणे में घणो सिंगार जेका आहे उस्ताद ज्ञान जे हथनि सां थियल आहे। उन खां पोइ असांजो नंढड़ो भाउ अमर जेको बि पंहिंजे कम सां गैलरी में इहो बि टेक लॻल आहे असांखे परमांस आहे ऐं तमामु हिकिड़ो सुठो जेको थींदो रहे थो। ख़ासि करे उनजे गर्मी जी तपश या मौसम हूंदी आहे त उन में इहो तमामु हिकिड़ो पत्थर थधो रहे थो। मुर्शिद साईं जी समाधि जो दीदार
फिरी छॾिणो ऐं गैलरीन जो तक़रीबन कमु कंप्लीट थियल आहे। कुझु फिनिशिंग आहे कलर जी या टाइल वग़ैरह जी, इन में बि असांजा दोस्त जेके आहिनि उहे बिल्कुलु पंहिंजी कलर आहे नील कलर जेको फिनिशिंग कलर टाइल खे फिनिशिंग ॾिनी थी वञे, चमक ॾिनी थी वञे। सीढ़ी लहण वारी आहे जेका मुर्शिद साईं जे द्वार तां ज़ियारत करे या हाज़िरी भरे इन खां पोइ हेठि वञण जे लाइ हीअ सीढ़ी आहे। इन जो बि मथियों जेको हीअ टाइल आहे इहो बिल्कुलु कंप्लीट थियल आहे, मार्बल हेठि ऐं साइडूं बि इन कंप्लीट आहिनि। सिर्फ़ु हाणे हिन जे हेठि जो जेको मार्बल आहे उहो ईंदड़ हफ़्ते ताईं या जंड ताईं सरवर पीर पुथुर शेवा मंडली कमेटी मेंबर आहिनि उहो वेही करे ऐं उन ते बिल्कुलु कोशिशि कंदा त हिकिड़े महीने अंदरि सीढ़ी जो टाइल जो जेको कमु आहे उहो कंप्लीट करायो वञे। मुर्शिद साईं जे माता पिता जी समाधि जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुर्शिद साईं जे माता पिता जी समाधि जा दर्शन। जय हो, जय हो।